अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान रचायल यूरेनियम कढण जी दरख़्वास्त कई आहे। ईरान वटि रचायल यूरेनियम कढण वारी टेक्नोलॉजी नाहे। प्रोजेक्ट फ्रीडम ॿीहर शुरू करण ते गौर करे रहियो आहे। हथियार फिटा करण ताईं ईरान ते दबाव जारी रखंदा। सख़्तगीर क़यादत खे झुकण ते मजबूर कंदा। वेनेज़ुएला खे अमरीका जे 51 रियासत बणाइण लाइ संजीदगी सां गौर करे रहिया आहिनि। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकर कालिबाफ चयो आहे त ईरानी अवाम जे हक़नि खे मञण बिना कंहिं बि मुआहिदे ताईं पहुचणु नामुमकिन आहे। 14 नुक़्तनि वारी तजवीज़ में शामिल ईरानी अवाम जे हक़नि खे क़बूल करण खां सवाइ को बि मुतबादिल नाहे। जेतिरो वधीक वक़्तु ज़ाया थींदो ओतिरो ई वधीक अमरीकी टैक्स ॾींदड़नि खे क़ीमत अदा करणी पवंदी। ग़लति हिकमत अमलियूं ऐं ग़लति फ़ैसिला हमेशह ग़लति नतीजा पैदा कंदा आहिनि। उहा ॻाल्हि समूरी दुनिया ॾिसी चुकी आहे। ईरानी हथियारबंद फ़ौजूं कंहिं बि अगराई जो भरपूर मोटो जवाब ॾियण लाइ मुकमल तौर ते तयारु आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात। अमरीका ऐं ईरान विच में जंगबंदी जी कोशिशुनि, अफ़गानिस्तान जी सूरत हाल ऐं ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। हक़ जी जंग जे शहीदनि, हथियारबंद फ़ौज पेशवर सलाहियतुनि खे भेटा। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां महांगाई जे दॿाउ में घटिताई, ज़रूरी शयुनि जी दस्तियाबी ऐं आम माण्हुनि खे रिलीफ लाइ क़दम खणण जी हिदायत। संदसि चवणु आहे त ॾुखी जाग्राफियाई इलाक़ाई सूरत हाल विच ओभर में चिकतान ऐं सप्लाई चेन मुतासिर थियण बावजूदि आवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम कयो वञे। मुमलिकती वज़ीर क़यादात कोहिस्तानी नमन सूबनि ते गौर जो तासुर रद्द करे छॾियो। MQM जी मकानी इदारनि वारे बिल जी हिमायत। संदसि चवणु आहे त वसीला हेठि मुंतक़िल करण में कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। हुकूमत नओं मकानी निज़ाम चाहे थी पर PP मुखालिफ़त कई आहे। हुकूमत वटि अक्सरियत नाहे। PP खां सवाइ तरमीम नथी थी सघंदी। न मनसूबनि बाबति कंहिं बि तरमीम ते गौर न थी रहियो आहे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में न थींदो। सिंध जा माण्हू धरती जे 1 इंच ऐं पाणी जे फोड़े ताईं सौदेबाज़ी न कंदा। सभिनी खे ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में रुॻो पैसा हलनि था। आवाम ते रहम कयो वञे। जेकॾहिं नौकरियूं विकिरो थींदियूं त ग़रीब जो ॿारु मुतासिर थींदो ऐं करप्शन वधंदी। PP खे नौजवान जे ख़दशनि जो नोटिस वठणु घुरिजे। हुकूमत तरफ़ां बचत ऐं ख़र्च घटाइण बाबति क़दमनि में 2 हफ़्तनि जे वाद जो ऐलान। ॿारनि जे तहफ़ुज़ ऐं इज़ाफ़े बचत क़दमनि बाबति लाॻू पाबंदियुनि में 13 जून ताईं इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हुकूमती कमेटी जी सिफ़ारिशुनि ते बचत क़दमनि में वाद जी फ़ौरी तौर मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी गाॾियुनि लाइ ॿारनि जी फ़राहमी में 50% घटिताई बरक़रार रहंदी। 60% सरकारी गाॾियूं बदस्तूर बंदि रखियूं वेंदियूं। गहरीलो बरसां 2 ॾींहरियूं पाणी खॾ में किरी ॿुॾी फ़ौत। ॻोठ जलाली बिरोही में 7 साला बिस्मा ऐं 6 साला आयशा रांदि कंदे खॾ में किरी पयूं। वारस ॿारनि खे बेहोशी वारी हालत में लाड़कानी अस्पताल खणाए आया जिते डॉक्टरनि संदनि फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। ऐं ढाका टेस्ट दिलचस्पी मरहले में दाख़िल थी वई। बांग्लादेशूं 2 इनिंग्स में 3 विकेटुनि जो नुक़सान 152 रन्सूं। मोमिनुल हक़ ऐं नजमुल हसैन जो 50। पाकिस्तान ने 179 रन्सुनि जी सरसी, 7 विकेटूं बाक़ी।